जी नाज़रीन, अवां खे हैदराबाद खां आगाह कंदा हलूं त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद सिंध यूनिवर्सिटी कॉलोनी में मुबैना खंबे गुम कयल सर्वेज नुहाणी की बाज़ियाबी लाइ दाख़िल दरख़्वास्त ते DIG हैदराबाद के नोटिस जारी कंदे खेसि 28 अगस्त ते ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जामशोरो जे रहवासी सरताज नुहाणी वकील इरफान खासकेली मार्फत अदालत में भाउ की बाज़ियाबी लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। दरख़्वास्त ते जस्टिस ज़फर राजपूत और जस्टिस अमजद बोयो ते मुश्तमिल डिवीज़न बेंच ॿुधणी कई आहे। वकील अदालत के आगाही ॾिनी त 4 साल अॻु सर्वेज नुहाणी गुम थियो। लाॻापियल अदालत के हुकुम ते JITs भी ठहियूं, पर पुलिस अञा नौजवान की ॻोल्हा लाइ के भी कदम नाहिनि खयां। अदालत पारां पुलिस अमलदारन खां पुछाणो कयो वियो त अवां केस में केतरी अॻभराई कई आहे, जंहिं ते पुलिस अमलदारन आगाही ॾिनी त असां 23 JITs जोड़े सर्वेज जी हर हंध ॻोल्हा कई आहे, पर संदसि किथे भी खेनि को ॾस पतो नाहे मिली सघियो। जस्टिस ज़फर अहमद राजपूत रिमार्क्स ॾिना त 23 JITs ठहण बावजूद का भी पेशरफ़्त नाहे ऐं न ई वरी JITs जा मेंस मौजूद आहिनि। समूरिन JITs जा नतीजा 0 आहिनि। पोइ कहिड़ो फ़ाइदो अदालतन जो वक़्तु ज़ाया कयो पियो वञे। अदालत जामशोरो पुलिस ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त शहरनि खे तहफ़ुज़ फराहम करणु रियासत जी ज़िम्मेवारी आहे ऐं सर्वेज गुम आहे। वारसनि खे पुलिस संदसि ॾोह ॿुधाए। अदालत धुरिन जा दलील ॿुधण बाद ईंदड़ ॿुधणी ते SSP जामशोरो खे ज़ाती हैसियत में रिपोर्ट समेत पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।